अस्सलामुअलैकुम, वेलकम टू प्रोमोट सिंध यूट्यूब चैनल। मां आहियां दीपक। अॼु खां पंहिंजे चैनल ते इंग्लिश ग्रामर कोर्स तव्हां लाइ सिंधी में स्टार्ट था कयूं। जीअं त तव्हांखे ख़बर हूंदी, अॼु जे मॉडर्न दौर में इंग्लिश लैंग्वेज जी वैल्यू छा आहे। हिकिड़ी एग्ज़ाम्पल ॾियां त तव्हां को बि कम सां दुनिया जी कहिड़ी बि जॻह वञो, हुते तव्हांखे पंहिंजी ॿोली ॻाल्हाइण वारो माण्हू मिले न मिले, इंग्लिश ॻाल्हाइण वारो माण्हू ज़रूरु मिलंदो। हाणे इन शइ सां तव्हां अंदाज़ो लॻाए सघो था त इंग्लिश लैंग्वेज जी वैल्यू छा आहे। असांजो इहो कोर्स ठाहिण जो मक़सदु आहे त पंहिंजा जेका सिंधी स्टूडेंट्स आहिनि, सिंध जी यूथ आहे, उन लाइ सिंधी कॉन्टेंट अवेलेबल हुजे, सिंधी में कोर्स अवेलेबल हुजनि, त उहो पंहिंजी सिंधी ॿोलीअ में कुझु सिखनि, स्किल्स हासिलु कनि ऐं पोइ पंहिंजे ई सिंध जो नालो रोशन कनि। जीअं त को लैंग्वेज सिखण जा कुझु रूल्स हूंदा आहिनि, इंग्लिश सिखण जा बि कुझु रूल्स आहिनि। इंग्लिश सिखण लाइ फस्ट तव्हांखे ग्रामर सिखणु ज़रूरी आहे। असां पंहिंजी वीडियोज़ में तव्हांखे ग्रामर सेखारींदासीं। तव्हांखे असांजी वीडियोज़ में को बि प्रॉब्लम हुजे, कुझु शइ सम्झ न अचे, तव्हां कमेंट में पुछी सघो था। पोइ मिलूं था नेक्स्ट वीडियो में। अल्लाह हाफ़िज़।